शैला गुल ऑफिशियल के तव्हां सब्सक्राइब करण न विसारींदा, बेल आइकन खे भी ज़रूर क्लिक कंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम जी। द शैला गुल शो में तव्हांखे वेलकम चऊं था। उम्मीद कयां थी बिल्कुलु ठीक ठाक हूंदा ऐं हर प्रोग्राम जे लाइ तव्हां फीडबैक तमामु कमाल जो ॾेई रहिया आहियो ऐं तमामु घणा तव्हांजा लख थोरा आहिनि। हमेशह जिते बि हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, असांजी दुआऊं हमेशह तव्हां सां गॾु ई आहिनि। ऐं असां वटि जीअं तव्हांखे ख़बर आहे त हर प्रोग्राम में यानी जॾहिं तव्हां द शैला गुल शो ॾिसंदा आहियो, मुंहिंजो यूट्यूब ईंदा आहियो, ओॾी महिल तव्हां सब्सक्राइब कंदा आहियो, जंहिं महिल सर्च कंदा आहियो उन टाइम तव्हांखे कुझु न कुझु लेटेस्ट का शइ मिलंदी आहे। त हर हफ़्ते वांगुरु ऐं हर ॾींहं वांगुरु उहो बहितरीनु प्रोग्राम तव्हांजे साम्हूं खणी ईंदा आहियूं। अॼु बि जेको असांजे प्रोग्राम में महिमान आयल आहे उहो माशाअल्लाह बहितरीनु आवाज़ु रखंदड़ आहे। थोरे अर्से में चवंदासीं घणो ई वक़्तु लॻो आहे उन्हनि खे पंहिंजी महिनत, पंहिंजे स्ट्रगल में, ऐं उन्हनि पंहिंजी महिनत सां पंहिंजो हिकिड़ो नालो ऐं पंहिंजो हिकिड़ो मक़ाम ठाहियो आहे। अॼु खोड़ सारी कचेरी कंदासीं, खोड़ सारा गीत ॿुधंदासीं, वरी अगेन तव्हांखे मज़ो अचण वारो आहे, पंहिंजा गीत ॿुधण जो मौक़ो मिलण वारो आहे तव्हांखे। तव्हां सभिनी सां मुलाक़ात करायूं था असांजे सिंध जे तमामु बहितरीनु फनकार आयदा कामरान सोलंकी सां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि कामरान? अल्हम्दुलिल्लाह जी, तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? मां तव्हांजे साम्हूं आहियां। माशाअल्लाह माशाअल्लाह। स्पेशली मां इहो चवंदुमि त माशाअल्लाह तव्हांखे शो जो लख लख मुबारकूं। थैंक यू सो मच। मतिलबु थोरी अर्से में तव्हां माशाअल्लाह एॾो सारो ज़बरदस्त कमु कयो आहे। अल्हम्दुलिल्लाह। इन जे लाइ मां तव्हांखे मतिलबु ॾाढो हिकिड़ो माना मुबारकबाद पेश कयां थो। माशाअल्लाह ॾाढी ज़बरदस्त मतिलबु तव्हां जेका मैनेजमेंट आहे ऐं जेको टीम वर्क ॾाढो ज़बरदस्त थिए पियो। कामरान भाई स्ट्रगल कॾहिं खां शुरू कई, कॾहिं खां हिन फील्ड जो शौक़ु थियो ऐं हिन शौक़ में कहिड़ियूं कहिड़ियूं तकलीफ़ूं ॾिठियूं, इहे सभु असां तव्हां सां कचेरी कंदासीं। बिल्कुलु। मूंखे ॿुधायो त बेसिकली कहिड़े शहर सां तालुक़ु रखो था? बेसिकली यदि मां ख़ैरपुर मीरस पीर जो ॻोठ खायां। अच्छा, पीर जो ॻोठ। माशाअल्लाह। उते मुंहिंजी दोस्त बि रहंदी आहे। अच्छा माशाअल्लाह माशाअल्लाह। रिहाइश मुंहिंजी कराची में आहे। बेसिकली मां ख़ैरपुर मीरस खायां। अरे केतिरा साल थियनि कराची में रहंदे? कराची में थी मां तक़रीबन नंढो हुयुमि, काफ़ी नंढो हुयुमि न। अच्छा अच्छा। हा, पहिरियां असां ॻोठ में रहंदा हुआसीं, पोइ बाबा जी जॉब हूंदी हुई हिते, टीचर हुआ, हेड मास्टर हुया। अच्छा अच्छा। पोइ फैमिली असांजी मतिलबु 2008 में 7 में आई थिंक माना शिफ्ट थियासीं। सही सही। जेके बि सिंगिंग सां या शोबिस सां तालुक़ु रखनि था उन्हनि जो जेको फैमिली बैकग्राउंड हूंदो आहे उन में ॾाढो मुश्किल हूंदो आहे। फैमिली मां मतिलबु को बि केर बि न हुयो। अच्छा, तव्हांखे परमिशन कीअं मिली? बस मूंखे दिलचस्पी शौक़ु हूंदो, मूंखे परमिशन मतिलबु स्टार्ट में हुई बि मतिलबु न बि हुई, नाराज़गी बि हुई। नाराज़गी हुई त मतिलबु ॾाढो शौक़ु हूंदो, मतिलबु मां स्क्रीन टीवी ते अचां त स्टार्ट में मां FM ते मतिलबु नाटू वग़ैरह पढ़ंदो हुयुमि। अच्छा माशाअल्लाह। त मतिलबु सिंगिंग ॾाढो, जिते दोस्तनि सां वेहंदासीं गैदरिंग में त उते गुनगुनाईंदासीं, दोस्तनि जी राय हूंदी। माशाअल्लाह कामन तव्हांजो वॉइस ॾाढो प्यारो आहे, तव्हां ट्राई कयो, मतिलबु एज़ अ सिंगर तव्हां थी सघो था। सो माशाअल्लाह महिनत कईसीं। हिन फील्ड में जॾहिं तव्हां आयो त सभ खां वधीक ख़ुशि केरु थियो फैमिली मां, जे घणी सपोर्ट बि कई हुजे? मूंखे जे घणी सपोर्ट कई, मां तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजी अमड़ मूंखे ॾाढी सपोर्ट कई। अच्छा मां छो मतिलबु मां तव्हांखे मतिलबु शुरू जी ॻाल्हि ॿुधायांव त मतिलबु यकीन कयो त मां चैनल ते वेंदो हुयुमि त मतिलबु मूंखे, मां ज़ाहिर सी ॻाल्हि स्टूडेंट हूंदो त पैसा वग़ैरह मूंखे न हूंदा हुया। अच्छा अच्छा। मूंखे किराए वग़ैरह जा बि न हूंदा त अमड़ वग़ैरह मुंहिंजे लाइ माना संभाले रखंदी आहे। मुंहिंजो ज़ाहिर सी ॻाल्हि वेंदो त हिनखे माना कुझु न ख़र्च पाणी स्टार्ट जी तव्हांखे मां ॻाल्हि ॿुधायां थो। घर खां वठी मां उतां बस में चढ़ंदो हुयुमि, पोइ सदर लहंदो हुयुमि, सदर मां वरी ॿी बस में ईंदो हुयुमि, त उतां लही करे पोइ मां चाहे कैचिन चैनल ते वेंदो हुयुमि। इहा मतिलबु स्ट्रगल काफ़ी सालनि जो हुई रही। अच्छा, केतिरा भाई भेण हुआ पाण में तव्हां? असां तक़रीबन 5 भाइर आहियूं ऐं 4 सिस्टर्स आहिनि। अच्छा अच्छा अच्छा। जी माशाअल्लाह। मतलब नो बात ये है। सभिनी खां वधीक फ्रेंडशिप के साथ भेण भाइरनि में सभिनी सां ई आहे दी। कोई बि न सभिनी मां हिकिड़ो त हूंदो आहे को मना सफ़ा भेण खां हूंदी आहे, दोस्तनि वांगुरु हूंदी आहे, माण्हू सां ॻाल्हि शेयर बि कंदो आहे, भले दुखी हुजे सुखी हुजे पर शेयर हुन सां कंदो आहे। वॾी भेण आहे त हुन सां मतिलबु घणो मतिलबु जेको बि दुख सुख आहे हुन सां शेयर करे। भाइरनि में दोस्ती के साथ? भाइरनि में बि आहे, भाइरनि जी घणो ई आहे बिल्कुलु। अच्छा, इहो त रहियो स्ट्रगल जो वक़्तु हिकिड़ो, ऐं माशाअल्लाह सां पहिरियों जेको सॉन्ग तव्हांजो आहे सो कहिड़ो हुयो? पहिरियों दी मुंहिंजो 2010 में मुंहिंजो जेको सॉन्ग वञो थियो, हिकु दिलि भरियल तुंहिंजे ज़ख़्मनि सां, उहो सॉन्ग हुयो। गुनगुनाए ॿुधायो असांखे। हिकु दिलि भरियल मुंहिंजी तुंहिंजे ज़ख़्मनि सां, ॿियो यार घुमी थो तूं सरेआम गैरनि सां, सरेआम गैरनि सां, सरेआम गैरनि सां। हिकु दिलि है, हिकु दिलि, हिकु दिलि। अच्छा, सिक्ख्या कंहिंखां वरिती आहे सिंगिंग जी? सिक्ख्या बेसिकली मां तव्हांखे नंढपण खां मूंखे शौक़ु हूंदो हुयो
त बेसिकली मतलब सिखिया मां मतलब कंटिन्यू के खाना वरती है गॉड गिफ्टेड या उस्ताद ना है गॉड गिफ्टेड मतलब आप आवाज इलाही दफ़ा छो जो मतलब मां सीनियर उस्तादन सां घणो रहियो छो जो चवंदा आहिनि अगर माण्हू सीनियर खां अगर हिकिड़ो लफ़्ज़ बि सिखे थो त उहो हाँ वो तो सही ॻाल्हि मुंहिंजा सिंध जा जेके बि सुरीला सिंगर आहिनि मुंहिंजा उस्ताद आहिनि मां ख़ासि करे चवां त मुंहिंजो अदब आलक सिंधी असांजे सिंध जो तमामु बहितरीनु सिंगर कंहिं बि अलॻि असर भाव भी आई है बिल्कुलु बिल्कुलु सो उन्हनि सां मुंहिंजो मतलब काफ़ी मतलब मां उन सां गॾु रहियो आहियां उन्हनि सां प्रोग्राम ते वेंदो हुउमि उन्हनि खे लाइव ॿुधंदो हुउमि त उन्हनि खां बि सपोर्ट कंदा हुआ तव्हांखे तमामु घणो ॾाढो सपोर्ट कंदा हुआ ऐं मां जेको फर्स्ट तो तव्हांखे गानो ॿुधायो त इहा कंपोज़िशन बि अदब आलक जी आहे ऐं इहो गानो मुंहिंजो 2010 में OTT में रिकॉर्ड थियो अदब आलक पाण वेही करे इहो रिकॉर्ड करायो आहे वाह वाह पहिरियां वारा गीत ॿुधंदा हो 11 साल तव्हांखे म्यूज़िक में थी हाँ बिल्कुलु बिल्कुलु पहिरियां वारी मतलब जेका शाइरी हूंदी ॾाढी ज़बरदस्त हूंदी जेकी हींअर बि हले थी पर दौर जे हिसाब सां हलंदी जहिड़ो दौर आहे मतलब जेकी आवाम असांजी ॿुधे थी जेको ॿुधणु चाहे थी माण्हू ॿुधाईंदा सही बिल्कुलु अच्छा तव्हांजो फेवरेट सॉन्ग कहिड़ो आहे पंहिंजो सोनू निगम जो मुंहिंजो सॉन्ग हुयो जेको मां अक्सर गुनगुनाईंदो आहियां मुंहिंजो फेवरेट बि आहे सो उन जा ॿ टे बोल मां तव्हांखे ॿुधायां थो सोनिया ओ सोनिया तुम्हें देखता हूँ तो सोचता हूँ बस यही तुम जो मेरा साथ दो सारे गम भुला के जिलो मुस्कुरा के जिंदगी तू दे दे मेरा साथ था मेरे हाथ चाहे जो भी होगा तू बस दे दे मेरा साथ तू बस दे दे मेरा साथ राहों में तन्हा हूँ साथ ले चलियूं संग तेरे सफर पूरा करूं राहों में तन्हा हूँ साथ ले चलियूं संग तेरे सफर पूरा करूं तुम बनो साया मेरा जिंदगी में आओ जिंदगी बिताओ बस यही तू दे दे मेरा साथ था मेरे हाथ चाहे जो भी होगा तू बस दे दे मेरा साथ तू बस दे दे मेरा साथ वाओ जबरदस्त तव्हां त उर्दू सॉन्ग्स में सिंधी सॉन्ग्स का वधीक भला था ॻायो उहो छो न ॻाईंदा आहियो इंशाल्लाह दी उर्दू जी भी तैयारी छो जो काफी फैंस जेके भी आया सोशल मीडिया ते उन जी रिक्वेस्ट असर तां वॉइस क्वालिटी ॾाढी ज़बरदस्त आहे नो डाउट बिल्कुल उर्दू में तां माशाल्लाह सां टोटल माण्हू अॼुकल्ह ॻाइनि था खोड़ सारा फनकार आहिनि नया बि आया आहिनि पुराणा बि आहिनि तव्हां सिंधी में सभिनी खां वधीक कंहिंखे ॿुधंदा आहियो फनकार सिंधी में अदी मां तव्हांखे ॿुधायां त असांजा लेजेंड फनकार आहिनि माशाल्लाह मैडम आबदा परवीन उन खां पोइ अदी सनम आरवी ऐं माशाल्लाह उस्ताद समन उस्ताद मनोज किनाणी साहब ॻाईंदा बि आहियो उन्हनि खे या सिर्फ़ु ॿुधंदा आहियो उन्हनि खे ॿुधो आहे अदी घणो मतिलबु ॿुधो आहे हा अदब आलक सिंधी सभिनी खां वधीक ॾुखियो ॻाइण कंहिंखे आहे पहिरियां मां नथो ॻाए सघां मैडम आबदा परवीन सिंगिंग खां हटी करे कॾहिं एक्टिंग जो शौक़ु थियो एक्टिंग जो हा दी काफ़ी ऑफर्स वग़ैरह मूंखे आयूं त यार माशाल्लाह तव्हांजो लुक सुठो आहे तव्हां मॉडलिंग कयो एक्टिंग कयो पर मां चयो कंदासीं हिन लाइफ पे ई आहे न शुरुआत आहे शुरुआत सही ॾाढो सुठो बहितरीन अच्छा असांजे कुझु सेगमेंट आहिनि जेके प्रोग्राम में माइन कंदी आहियां उहे ॾाढा थोरा दिलचस्प आहिनि उन में कुझु सवाल आहिनि ॾुखिया त न आहिनि बिल्कुलु बि ॾुखिया न आहिनि चलो ठीकु आहे चलो पंहिंजे सेगमेंट जी तरफ़ असां अॼु जेको पहिरियों सेगमेंट आहे उहो आहे रैपिड फायर जो अच्छा रैपिड फायर जो पहिरियों सवाल असांजो आहे अदा कामरान कर ज़िंदगी में सभ खां अहम कहिड़ी शइ आहे फैमिली कैरियर या परस्ता इन टिनी मां का चूज़ करणी हुजे कहिड़ी शइ सिलेक्ट कंदा फैमिली जी अच्छा सवाल नंबर ॿियो आहे त तव्हां जहाज़ में आहियो ऐं जहाज़ क्रैश थियण वारो आहे
ऐं तव्हां वटि सिर्फ़ु 2 पैराशूट आहिनि, हिकिड़ो तव्हां पाण पाईंदा, उन खां अलावा ॿियो कंहिंजे मथां अगरि कंहिंखे बचाइणो हुजे त कंहिंखे बचाईंदा? ज़ैब चांडियो खे, ज़ामिन अली या नजफ़ अली? ट्राई करे छॾियो टे कोन बची सघंदा, ॿ कोन बचंदा। पोइ ज़ोहेब खे कयोसि। ॾिसो केॾो ॾुखियो फ़ैसिलो थो थी वञे, ॾाढो दोस्ती तव्हां जी ॻाल्हि मूंखे ॿुधाए छॾियो दीदी। अच्छा, हाणे ज़ामिन भाई नजफ़ भाई चवंदा माना न, तव्हांजी अगरि फेवरेट लिस्ट मां मालूम कयां हा। त तव्हांजा पंहिंजा जेके पसंदीदा फनकार आहिनि ऐं उन्हनि मां को हिकिड़ो तव्हांखे सिलेक्ट करिणो आहे जंहिंजी महफ़िल तव्हांखे ॿुधणी आहे। मुमताज़ मौलाई जी ॿुधंदा, शमन मीरानी ॿुधंदा या मंसूर सिखरानी जी ॿुधंदा? कंहिंजी महफ़िल ॿुधंदा? उस्ताद मनीष सिखाणी साहब। अच्छा, हा। तव्हां उन ॿुधंदा। तव्हां कंहिं मसइले में अची विया आहियो अचानक, बसि कंहिंखे कॉल करणी आहे जल्दी सां ऐं उन एमरजेंसी में तव्हांखे, पर सभिनी खां पहिरियों तव्हां कंहिंखे कॉल कंदा? पंहिंजे भाउ खे कंदा, कंहिं दोस्त खे, या को दिलि अहिड़ो घणो दिलि जे क़रीब माण्हू हूंदो आहे उनखे कॉल कंदा? पंहिंजे ब्रदर खे कॉल कंदमि। भाउ खे फ़ोन कंदा? हा। दोस्तनि खे न कंदा? न। यादि रखिजो। सिंगर न हुजो हा त छा हुजो हा? सियासतदान, डॉक्टर या पायलट हुजो हा? मूंखे मतिलबु पायलट जो ॾाढो शौक़ु हुयो। जहाज़ हलाए वञो? पर थी कोन सघे। कैमरा जहाज़ हलायो। अचो था पंहिंजे ॿिए सेगमेंट जी तरफ़ जंहिंजो नालो आहे फ्लैशबैक। फ्लैशबैक जो पहिरियों सुवाल आहे त कहिड़ी उहा ॻाल्हि जेका फैंस खे ख़बर न आहे? गुस्से वारो ॾाढो आहे मूंखे। मार पिटाई? न मार पिटाई न, पोइ कंहिंखे मारींदा अगरि गुस्सो अचे त? मारींदो कंहिंखे न आहे, मतिलबु मां बसि चुप करे वेही रहंदो आहियां ऐं बसि का बि ग़लति ॻाल्हि मूंखां बर्दाश्त न थींदी आहे। ज़िंदगी जी सभ खां वॾी एक्साइटमेंट, ख़ुशी कॾहिं मिली? स्क्रीन ते जॾहिं मां ऑनियर थियुमि न थी त मतिलबु मुंहिंजो पहिरियां त मुंहिंजो शौक़ु हूंदो मतिलबु ऑनियर थियां। जॾहिं ऑनियर थिया मुंहिंजे वालदेन मूंखे मुंहिंजी अमर टीवी ते ॾिठो त उहा ॾाढी ख़ुशि थी न, त उन टाइम ते माना मुंहिंजी दिलि ॾाढी ख़ुशि थी वई। माना इहा मुंहिंजे लाइ ख़ुशी हुई, वॾी ख़ुशी आहे। कहिड़ी ग़लती कई आहे जिते पछतावो आहे? पछतावो थी फ़िलहाल त अहिड़ो फ़िलहाल त यार पर गुस्से ते पछतावो आहे त ॾाढो इहो गुस्सो न थियणु घुरिजे छो उन में को नुक़सान कॾहिं कयो आहे? नुक़सान मां गुस्से में मोबाइल भॻी हुई। इहो वॾो ॾुख आहे। मोबाइल खणी छॾी त सभिनी में दुनिया में वॾे में ॾुख इहो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। ज़िंदगी जो सभ खां वॾो ॾुख तकलीफ़ कहिड़ी आहे जेका दिलि जे अंदरि आहे? मूंखे सभ खां वधीक जेको ॾुख आहे मन अमड़ी बाबा जो आहे। छो जो मां तव्हांखे ॿुधायां 2017 में जंहिं मूंखे सपोर्ट कयो मुंहिंजी अमड़ जी वफ़ात थी वई। उन खां पोइ वरी माना उनजो ॾुख संभालियो ई न हुयोसीं त माना वरी हींअर माना न उमिरि ते बाबा जी डेथ थी वई। माना बाबा असांजो एॾो ख़्यालु कंदो हुयो अमड़ खां पोइ, माना यकीन जो माना पीउ मां ॿिन्हिनि जो प्यारु ॾींदो हुयो। सो इहो मूंखे मतिलबु ॾाढो सदमा आहे। माना काॾे बि मां वेंदो रस्ते में अचानक मूंखे यादि अची वेंदी आहे न त माना ईअं माना मुंहिंजो हियां फटंदो आहे। माना इहो माना मूंखे ॾाढो ॾुख आहे बसि। अच्छा, बिल्कुलु माउ पीउ जो ॾुख त हूअं बि दुनिया में संभालणु तमामु ॾुखियो आहे ऐं इहो ॾुख त छा पर रिश्ता जेके बि आहिनि अलाह साईं ख़ासि जे ख़लक़ आहिनि माउ पीउ आहे उनजो विछोड़ो दुनिया में सभ खां वधीक ख़तरनाक विछोड़ो आहे। त अलाह साईं तव्हांखे सब्र ॾे ऐं हमेशह उन्हनि जूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। उन्हनि जा रूह जिते आहिनि उते ख़ुशि हूंदा आहिनि, दुआऊं कंदा आहिनि पंहिंजे औलादारनि जी हर कामयाबी जेके गॾु हूंदा आहिनि। अच्छा चलो ॾुख जी त ॻाल्हि शेयर करे वरिती, ज़िंदगी जी सभ खां वधीक ख़ुशी कहिड़ी मिली? मतिलबु मूंखे ख़ुशी इहा मतिलबु ज़िंदगी खां वॾी थी। छो जो एॾी महिनतुनि खां पोइ जॾहिं स्क्रीन ते आयासीं टीवी ते, पहिरियां हिकिड़ो शौक़ु हूंदो स्क्रीन ते अचूं, पोइ मतिलबु ॾाढा सदमा ॾिसी करे अचियासीं। पहिरियां चैनल ते वेंदासीं मतिलबु प्रोग्राम में अदी मतिलबु इलाही घंटा वेट करे पोइ वञी एंट्री थींदी हुई। हाँ ज़ाहिरी ॻाल्हि आहे, इलाही इंतज़ारु करे अॼु अल्हम्दुलिल्लाह पंहिंजी वालदेन जी दुआउनि जे सदके इन मंज़िल ते पहुता आहियूं त माशाल्लाह चैनल्स वारा या डायरेक्टर वग़ैरह जेके बि पाण यादि कंदा आहिनि असांखे टाइम ॾियो तमामु बहितरीन। इहो हिकिड़ी अचीवमेंट बि आहे, महिनत खां पोइ थियो आहे, ईअं न थियो। कॾहिं की दिलि टुड़ी आहे मतिलबु दिलि अदी मोहबत में न इश्क थी वियो जेके सां मुंहिंजो कंहिंसां बि न थियो आहे। ॿियनि जो मूंसां थियो दुनिया में रहते साहब अदी मतिलबु मुंहिंजो थियो, ॿियनि जो मतिलबु मूंसां थियो, मुंहिंजो कंहिंसां बि न थियो। बचपन में कॾहिं मार मिली? उस्ताद खां ख़बर अथव मार खाधी। मां मतिलबु लेट पहुतो हुयुमि अच्छा त मूंखे बाबा ॾाढी मार ॾिनी। लुका माना थधि हिकु त थधि हुई, ॾाढी मार खोड़ सारा कलाम ॿुधंदा आहियूं अक्सर करे, पर सूफ़ी में खोड़ सारा कलाम अॼुकल्ह सभु को ॻाए थो, मज़ो बि अचे थो उन्हनि खे ॿुधण में ऐं सूफ़ी जो रंग हिकिड़ो अलॻि आहे। बिल्कुलु तव्हांखे कहिड़ो पसंदि आहे उहो असांखे गुनगुनाए ॿुधायो। मैं लजपाला दे लड़ लगियां, मैं लजपाला दे लड़ लगियां, मेरे तो गम परेरे दे। मैं लजपाला दे लड़ लगियां, मेरे तो गम परेरे दे, मेरी आस
भरे रेंदे दुआ वारल करो सैयो मेरा मुर्शद ना रुस जावे दुआ वारल करो सैयो मेरा मुर्शद ना रुस जावे जिन्ना दे मुर्शद रुस जांदे जिन्ना दे मुर्शद रुस जांदे ओ जूं दे जी मरे रेंदे मैं लजपाला ते लड़ लगियां मेरे तो गम परे रेंदे ॾाढो सुठो कीअं फैन सां मिलंदा आहियो पंहिंजे परस्तारनि सां फैन सां ॾाढो मोहबत ऐं ॾाढो बहितरीन तरीक़े सां छो Autograph माशाल्लाह हा छो जो मतिलबु मुंहिंजी आहे त अगरि फैन्स आहिनि त असां आहियूं अगरि फैन्स न आहिनि त असां कुझु बि न आहियूं कुझु बि न हा तमामु घणा थोरा अदा कमरान तव्हां आयो मूंखे ॾाढी ख़ुशी थी ऐं इहो प्रोग्राम स्पेशली तव्हांजो आहे जॾहिं तव्हांजी दिलि चए तव्हां अची सघो था ऐं हीउ प्रोग्राम बि यादगार थी वियो बिल्कुलु बिल्कुलु स्पेशली तव्हांजी महिरबानी ऐं तव्हांजी पूरी टीम जी महिरबानी माशाल्लाह जी ज़बरदस्त मैनेजमेंट तव्हां कई त शैला को शो आहे सम्झो तव्हांजो पंहिंजो थैंक यू स्पेशली मां काफ़ी सारा मतिलबु चैनल्स जा इंटरव्यू कया आहिनि पर स्पेशली तव्हांजे शो में मूंखे दिली ॾाढो मज़ो आयो त वेंदे वेंदे मां मोकिलाईंदमि तव्हां पंहिंजी पसंदि जो को बि सॉन्ग भले उर्दू हुजे पर ॿुधाईंदा ज़रूरु बिल्कुलु त बिल्कुलु असां तव्हांखे थैंक्स कयो ऐं तमामु घणा तव्हांजा थोराइता आहियूं ऐं व्यूअर्स तव्हां असांखे ज़रूरु कमेंट कजो तव्हांजो प्रोग्राम कीअं लॻो ऐं अदा जे लाइ तव्हां इनबॉक्स में बि असांखे कमेंट कजो कहिड़ो सॉन्ग तव्हांखे वधीक पसंदि आयो असां ज़रूरु मैसेज तव्हांजो फॉरवर्ड कंदासीं ऐं नेक्स्ट में वरी तव्हांजी पसंदीदा फनकार खे बि असां ज़रूरु घुराईंदासीं सो पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो त शैला कुल शो में मां वठां तव्हांखां इजाज़त इंशाअल्लाह ताला नेक्स्ट प्रोग्राम ताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो अल्लाह निगहबान करनी सी बेवफाई अख कानू सजना लाई करनी सी बेवफाई अख कानू सजना लाई एक बेवफा नू अज तकिया तायो याद तेरी आई मेरी जिंदगी नू दर्दा दी खेड़ क्यों बनाई एक बेवफा नू अज तकिया तायो याद तेरी आई एक बेवफा नू अज तकिया तायो याद तेरी आई तेरे हासे याद मर दे सी प्यार तेनू कर दे दिन रात तेनू तक दे कदे न थक दे हो तेरे हासे याद मर दे सी प्यार तेनू कर दे दिन रात तेनू तक दे कदे न थक दे उन प्यार ते वफावा दी कदर तू न पाई एक बेवफा नू अज तकिया तायो याद तेरी आई करनी सी बेवफाई अख कानू सजना लाई एक बेवफा नू अज तकिया तायो याद तेरी आई मेरी जिंदगी नू दर्दा दी खेड़ क्यों बनाई एक बेवफा नू अज तकिया तायो याद तेरी आई एक बेवफा नू अज तकिया तायो याद तेरी आई Thanks for watching this video. For more updates, subscribe Shehla Gul Official.